साथियों पोइ चकर असां नालो लिखणो कंहिं बि माण्हूअ जो ऐं SMS लिखणु को पैगाम कंहिं ॾे मोकिलणो इहो सिखियासीं। पर नंढनि नंढनि वीडियोज़ में काफ़ी दोस्तनि इन शइ जो इसरार कयो त साईं कोशिशि करे हिक ई वीडियो में इहे सभु शयूं एक्सप्लेन कयो। सो इन जे लाइ आउं अॼु कोशिशि कयां थो त सभु शयूं तव्हांखे हिन ई हिकिड़े वीडियो में बोर्ड ते लिखी करे ऐं सम्झाए सघां। पर इन खां पहिरियां ही मां हिते हिकिड़ो तस्वीर लॻायां थो, इन जी शॉर्ट स्क्रीन कढी करे पाण वटि रखी छॾियो। उन सां इहो फ़ाइदो पवंदो त अलिफ़ खां वठी करे ये ताईं जेके बि अखर आहिनि कहिड़े अखर ते इंग्लिश जो कहिड़ो अखर इस्तेमालु करे सघूं था, हिकु अखर या ॿ इस्तेमालु करे सघूं था, उहे सभु शयूं हूंदियूं। उन्हनि खां पोइ जेके बि क़ाइदा कानून आहिनि उहे बि अॼु आउं तव्हांजे साम्हूं पेश कंदुमि। इनशाला हीअ वीडियो ज़रूरु ॾिसिजो, सभु शयूं हिन में इनशाला एक्सप्लेन कयूं था। थैंक यू। त साथियों असां पोइ चकर पढ़ियो होसीं ही ज़बर जेका बि हुई कंहिं बि अखर जे मथां जॾहिं ज़बर ईंदी आहे त उन जे लाइ असां ए इस्तेमालु कंदा आहियूं। शॉर्ट में मां तव्हांखे अॼु एक्सप्लेन कंदुमि। ऐं कंहिं बि अखर ते ज़ेर अचे त उन जे लाइ असांखे आ इस्तेमालु करणी हूंदी आहे, वॾी ABC में लिखूं। ऐं जेकॾहिं को अखर अचे उन जे मथां पेश हुजे त उन जे लाइ असांखे यू इस्तेमालु करणो हूंदो आहे। इहे पहिरियां बुनियादी शइ हीअ आहे। ज़बर जे लाइ ए, ज़ेर जे लाइ आए ऐं पेश जे लाइ असांखे यू इस्तेमालु करणो हूंदो आहे। मिसाल असां लिखूं था ही उस्ताद, ठीकु आहे। त इंग्लिश में इन लाइ असांखे लिखण जे लाइ छा ईंदो, USTAD। अलिफ़ खे पेश आहे उन जे करे यू ॾिनोसीं, सीन जे करे S लॻाईंदासीं ऐं ते तारे जे करे T लॻाईंदासीं, अलिफ़ जे करे A ॾींदासीं ऐं दाल जे करे D ॾींदासीं। उस्ताद ज़ेर आहे, मिसाल ही लिखूं था असां हिते इंसान, हिते ज़ेर जे करे आए ॾींदासीं, अल्फ़ खे ज़ेर आहे उन जे करे। हूअं ॿियो अखर जेकॾहिं कोई बि ईंदो त पोइ पहिरियां असांखे उहो अखर लॻाइणो हूंदो आहे इंग्लिश जे हवाले सां। जे न आहे सिर्फ़ु अलिफ़ ऐं ऐन हिनखे अचे, मिसाल जीअं ही इमरान हूंदो आहे त उन में असांखे इन ऐन जे करे ज़ेर वारे जे करे या अलिफ़ जे ज़ेर वारे जे करे असांखे आ इस्तेमालु करणी हूंदी आहे। नून जे करे एन ॾींदासीं, सीन जे करे S लॻाईंदासीं, अलिफ़ जे करे A ॾींदासीं ऐं नून जे करे एन ॾींदासीं। इंसान मिसाल अचे थो ज़बर सां अरबाब, अलिफ़ खे ज़बर अची वई, सिर्फ़ु A इस्तेमालु करणी आहे। रे जे करे R ॾींदासीं ऐं बे जे करे B ॾींदासीं, अलिफ़ जे करे A ॾींदासीं ऐं बे जे करे वरी मोटी B ॾींदासीं। अरबाब। त अहिड़े तरीक़े सां ज़बर, ज़ेर ऐं पेश जो इहो ई तरीक़ो आहे। ऐं यादि रखी छॾिजो ही अलिफ़, नंढो अलिफ़ या आइन, जॾहिं बि इन्हनि जे मथां ज़बर ईंदी त ए ईंदव। अलिफ़, नंढो अलिफ़ या आइन अचे, उन्हनि खे ज़ेर अचे त उते तव्हांखे आ इस्तेमालु करणी आहे। ऐं जॾहिं बि पेश अचे अलिफ़ ते, नंढे अलिफ़ ते या आइन ते, त उते इन सभिनीनि जे लाइ तव्हांखे यू इस्तेमालु करिणो आहे। हीअ अखर आहे हीअ छा आहे, उस्मान। अक्सर करे हिनखे ग़लति माण्हू उचारींदा आहिनि, ओसमान चवंदा आहिनि। ओसमान ईअं कोन थींदो, असुलु लफ़्ज़ जेको आहे इहो नालो आहे, इहो आहे उस्मान, ठीकु आहे। ऐं हिनखे पेश आयो असां यू ॾिनोसीं, से जे करे, छो त एन बि ऐं यू पेश बि जेको आहे इहो यू में अची आहे। से जे करे S ॾींदासीं, मीम जे करे एम ॾींदासीं, अल्फ़ जे करे A ॾींदासीं ऐं नून जे करे एन ॾींदासीं। उस्मान। कॾहिं बि ओसमान न चइजो, हिनखे उस्मान आहे। ऐं कॾहिं कॾहिं हीअ अखर बि ईंदो आहे नालो, जी बाबा, अब्बास। अक्सर करे असां वटि माण्हू हिनखे चवंदा आहिनि आबास, ठीकु आहे। त हे कोशिशि कजो अब्बास, त हिनखे ईअं ई पढ़णो आहे। ऐं इन जे करे ए ॾिनीसीं, ज़बर बि अची वई, बे जे करे बे जे मथां शद, इन जे करे डबल बि ॾींदासीं, अलिफ़ जे करे A ॾींदासीं ऐं सीन जे करे S ॾींदासीं। अब्बास। त इहे नंढियूं नंढियूं जेकॾहिं ॻाल्हियूं तव्हांखे अची वियूं सम्झ में त इनशाला तव्हां हर नालो आराम सां लिखी सघो था। हाणे हिनखे ड्राए करे अॻिते हलूं था। हाणे असां सिखंदासीं अलिफ़ जो क़ाइदो कानून जेको उहो ज़बर, ज़ेर ऐं पेश सां सम्झी विया आहियूं। हाणे अचो अलिफ़, वाव ऐं ये इन्हनि खे असांखे सम्झणो आहे त इहे किथे किथे अचंदा ऐं उन्हनि खे कीअं पढ़णो आहे। हाणे अचो त वाव खे सिखूं। त जॾहिं बि वाव अचे ऐं उन जे आॾो अचे ज़बर, मिसाल जीअं
औलाद। ठीक है, पोइ करे सब शयूं पढ़ियल आहिनि, पर वधीक एक्सप्लेनेशन जे लाइ मां कोशिशि कयां थो त जीअं हिकु वीडियो में सभु शयूं अचनि। मिसाल हीअ आहे दौलत। हे उहो था सिखूं वाव जंहिंखे जज़म हुजे। यादि रखिजो, कंहिं दोस्त मूंखां पुछा कई कल्ह कमेंट में त सर वाव खे ज़ेर बि त पढ़ी सघिजे थी। बिल्कुलु पढ़ी सघिजे थी। जीअं मिसाल आई विसाल, वाव जे करे डब्ल्यू ॾींदासीं, ज़ेर जे करे आई ॾींदासीं, स्वाद जे करे एस ॾींदासीं, अल्फ़ जे करे ए ऐं लाम जे करे एल। विसाल थी सघे थो, पर ही वाव उहो आहे जंहिंजे मथां जज़म हुजे, आॾो वारे अखर सां मिली करे जंहिंखे पढ़ियो वञे। दौलत। ठीकु आहे। ही मिसाल तौफ़ीक़, ही पढ़ियल शयूं उन्हनि खे रिपीट था कयूं। तौफ़ीक़। त हाणे इन्हनि खे लिखण जे लाइ असांखे हिकिड़ो क़ाइदो कानून यादि रखिणो पवंदो ऐं उन जे आॾो कंहिं बि अखर खे ज़बर अचे, वाव जे आॾो ज़बर अचे त हिते असांखे इंग्लिश में ए ऐं यू इस्तेमालु करिणो आहे। जीअं आहे औलाद, अलिफ़ जे करे ए ॾिनीसीं, ज़बर वाव खां आॾो ज़बर, इन जे करे असांखे ए ऐं यू इस्तेमालु करिणो आहे। पर हाणे ए ऑलरेडी असां वटि आहे त असां ॾींदासीं यू औ, लाम जे करे एल ॾींदासीं ऐं हिते अलिफ़ आहे उन जे करे ए ॾींदासीं, दाल जे करे डी ॾींदासीं। ही अहिड़े तरीक़े सां दौलत आहे, तौफ़ीक़, शौक़त। मिसाल ही थी वियो, ही पढ़ियल शयूं। ठीकु आहे साईं। शीन जे करे एस एश इस्तेमालु कंदासीं, वाव जे आॾो ज़बर आहे त ए यू शऊ, काफ़ जे करे के इस्तेमालु कंदासीं, काफ़ खे ज़बर, इन जे करे ए ऐं ते जे करे टी शौक़त। त मां उमेदु कयां थो तव्हां इहो क़ाइदो कानून सम्झी विया हूंदव। इहो आहे ए ऐं यू वारो, जॾहिं वाव जे आॾो कंहिं बि अखर खे ज़बर अचे। ऐं हाणे इहो सिखूं था, जॾहिं बि अखर वाव जेको आहे इहो कंहिंजे बि आॾो अचे, पहिरियां सिखीसीं ज़बर, वाव अचे ऐं उन जे आॾो कंहिं बि अखर जे मथां पेश अचे। ठीकु आहे। जीअं मिसाल हीअ आहे रसूल, रे जे करे आर इस्तेमालु कंदासीं, ज़बर जे करे ए, सीन जे करे एस, वाव जे आॾो पेश अचे त डबल रसूल। ठीकु आहे सर। रसूल। मिसाल आहे जी अबा नूर, नून जे करे एन इस्तेमालु कंदासीं, वाव जे आॾो पेश आहे त असां हुते डबल ओ इस्तेमालु कंदासीं ऐं रे जे करे आर इस्तेमालु कंदासीं, नूर। ही जॾहिं बि वाव अचे उन जे आॾो पेश अचे त उते असांखे डबल ओ यूज़ करिणो आहे। ही उहो क़ाइदो आहे। सम्झी विया हूंदव, आउं उमेदु कयां थो। अचो, वाव जे आॾो पेश आयो त असां डबल ओ इस्तेमालु कयोसीं, पर हिकिड़ो वाव उहो आहे जेको आख़िर में थो अचे। मिसाल आहे मामू, नानू। कॾहिं नाने खे प्यार में माण्हू नानू बि चवंदा आहिनि, मामू, नानू, चाचू। त हाणे असांखे जॾहिं बि वाव आख़िर में मिले, आॾो भले पेश हुजे, हिते वाव जेको पढ़ियो होसीं ही वाव हुयो विच में, सम्झी विया हूंदव। ही वाव हुयो विच में, ही वाव आहे लास्ट में। हाणे इन जे लाइ असांखे छा करिणो आहे? इन जे लाइ सिर्फ़ु असांखे जॾहिं वाव आख़िर में अचे त उन जे लाइ असांखे सिर्फ़ु यू इस्तेमालु करिणो आहे। मिसाल आहे चाचू, चे जे करे सी एच इस्तेमालु कंदासीं, अलिफ़ जे करे ए, सी एच, हिन सॉरी हिते नुक़्ता आहिनि उन जे करे, ऐं वाव जे आॾो पेश आहे त हिते असांखे यू इस्तेमालु करिणो आहे। घणा माण्हू हीअं बि लिखंदा आहिनि, हिकिड़े दोस्त मूंखे हीअं बि ॾेखारियो, सुमरो, हुनजो ईअं लिखियलु हुयो, हीअं बि लिखंदा आहिनि, पर जेको क़ाइदे कानून जे हिसाब सां आहे उहो हीअं आहे बहितर जेको आहे। छो त वाव आख़िर में हुजे हा त पोइ तव्हां भले आख़िर में यू तव्हां ॾेई सघो था, पर जॾहिं वाव विच में अची वञे त उते तव्हांखे डबल ओ इस्तेमालु करिणो आहे। आउं उमेदु कयां थो हीअ सभु शयूं तव्हांखे सम्झ में अची वियूं हूंदियूं। पोइ वाव था सिखूं जेको पंहिंजे आॾो कुझु बि न आहे खणंदो। मिसाल आहे मोर। हाणे मीम जे आॾो अखर खे न ज़बर आहे, न ज़ेर आहे, न पेश आहे। ठीकु आहे, कुझु बि न आहे, सिर्फ़ु वाव आॾो वारे अखर सां मिली करे पढ़िबो। मोर। मीम जे करे छा इस्तेमालु कंदा आहियूं? एम। वाव जे आॾो कुझु बि न आहे, इन जे करे इहो वाव उहो आहे जेको सिर्फ़ु ओ इस्तेमालु थींदो हिन ते, एम ओ आर, मोर। मिसाल आहे नोर, हिकिड़ो नंढड़ो जानवर थींदो आहे,
NOR नोर। पर जेकॾहिं इनखे तव्हां पेश ॾींदव त पोइ उहो वरी हीअं थींदो NOOR नूर। सम्झी विया हूंदव। पर हिते कुझु बि न आहे, इन करे हिते NOR आहे नोर। हाणे ही वाव क्लियर थी वियो। वाव जे आॾो जेकॾहिं ज़बर अचे थी, वाव विच में आहे, आॾो ज़बर अचे थी त A ऐं U इस्तेमालु कयोसीं। वाव विच में आहे, आॾो पेश अचे थो त डबल O इस्तेमालु कयोसीं। वाव आख़िर में आहे, अखर जे कंहिं बि लफ़्ज़ जे आख़िर में वाव आहे ऐं उन खां पहिरियां पेश आहे त उते असांखे आख़िर में U इस्तेमालु कंदासीं, डबल O न आहे ॾियणो, छो त वाव लास्ट में आयो आहे। इन जे करे वाव पढ़ियोसीं हिकिड़ो वाव, उहो जेको आॾो वारे अखर सां मिसाल माना मिलाए करे पढ़ियोसीं। हीअ जीअं हुयो बोड़, ठीकु आहे। त ही वाव उहो आहे जेको पंहिंजे आॾो न ज़बर थो खणे न पेश थो खणे, कुझु बि न, सिर्फ़ु आहे विच में। लास्ट में बि अची सघे थो, उते बि तव्हांखे ओ ई इस्तेमालु ॾियणो पवंदो। जीअं मिसाल आहे ही को 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 को। हाणे हिते डबल ओ इस्तेमालु न आहे करिणो, यू इस्तेमालु न आहे करिणो, AU इस्तेमालु न आहे करिणो, बल्कि हिते सिर्फ़ु को इन जे करे ही इस्तेमालु करिणो आहे, ओ सिर्फ़ु। उम्मीद कयां थो हिन जूं सभु शयूं सिखी आऊं। वरी बि मां एक्सप्लेन कयां थो तव्हांखे। वाव जे आॾो ज़बर अचे ऐं वाव जज़मार हुजे ऐं हीअ विच में हुजे त उते तव्हांखे A ऐं U इस्तेमालु करिणो आहे। वाव विच में हुजे, आॾो वारे अखर ते पेश हुजे त उते तव्हांखे डबल O इस्तेमालु करिणो आहे। वाव आख़िर में हुजे, आॾो पेश हुजे, मिसालो मामू वारो फार्मूलो, त पोइ उते तव्हांखे U इस्तेमालु करिणो आहे आख़िर में हिन वाव जी जाइ ते, ठीकु आहे। ऐं हिकिड़ो वाव आहे पंहिंजे आॾो अखर सां मिली अचे थो, मिसाल आहे तो तो, त पोइ तो उहो सिर्फ़ु रुॻो पाण सां गॾु ओ खणंदो आहे, यादि रखी छॾिजो। इहे सभु शयूं तव्हांखे यादि हुजणु घुरिजनि। इनशाला उमेदु कयां थो तव्हां किथे बि न मुंझंदव। ऐं साथियो, हाणे असां ये जे बारे में सिखंदासीं। ये जेकॾहिं शुरू में अचे थी, मिसाल आहे या मीन, त उहा त पाण सां माना ये सिर्फ़ु जेका ख़ाली ये आहे उहा वाए इस्तेमालु थींदी आहे उन जी जाइ ते। अलिफ जे करे ए ॾिनीसीं ऐं मीम जे करे एम ॾिनीसीं, ये जे आॾो ज़ेर आहे त डबल ई ॾिनीसीं ऐं नून जे करे एन ॾिनीसीं, हीअ वाए अची वई। हिकिड़ी ये आहे विच में, हीअ ये विच में आई आहे, कंहिं बि अखर जे विच में अचे। मिसाल हीअ आहे, हीअ ॾिसो था, हीअ ये उहा आहे जेका पंहिंजे आॾो ज़ेर थी खणे। नवीद, सईद, मजीद, रहीम, करीम, हफ़ीज़, अदील, खोड़ सारा नाला थी सघंदा। ही जेका ये विच में अचे, आॾो ज़ेर अचे से, त उन जी जाइ ते तव्हांखे डबल ई यूज़ करिणो आहे। नून जे करे एन ॾींदासीं, ज़बर जे करे ए ॾिनीसीं, वाव जे करे असांखे छा ॾियणो आहे, W ॾियो। ये जे आॾो ज़ेर आहे, डबल ई ॾियो। दाल जे करे D ॾियो। के वरी इन W जी जाइ ते V बि ॾींदा आहिनि, उहो हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, जेको ॾियो। सईद आहे, सीने जे करे ए ॾिनीसीं, ज़बर जे करे ए ॾिनी, सीने जे करे एस ॾिनीसीं, ज़बर जे करे ए ॾिनीसीं। ऐं आॾो ए, ऐं जे करे ए ईंदी आहे, उहा साॻी ए अची वई आहे। ये जे आॾो ज़ेर आहे, इन जे करे असां डबल ई ॾींदासीं, दाल जे करे D ॾींदासीं। हीअ थी वियो सईद। हाणे पहिरियों तरीक़ो छा हुयो, ये जे करे छा आयो, वाए। ॿियो आहे ये विच में अचे, आॾो कंहिं बि अखर खे ज़ेर हुजे त असांखे डबल ई ॾियणो आहे, ठीकु आहे साईं, डबल ई ॾिनो। हिकिड़ी ये ॿी बि आहे जेका विच में अचे थी पर पंहिंजे आॾो ज़बर खणे थी, उन ये खे कुझु बि पंहिंजो न आहे, ज़बर ज़ेर न अथसि, बल्कि उनखे बि जज़म आहे, पंहिंजे आॾो ज़बर अथसि। मिसाल आहे सुहाइल। इहा ये जेका आहे न, ये पंहिंजे आॾो ज़बर खणे त ऐं हुजे बि विच में, त इन जी जाइ ते असांखे इंग्लिश में ए ऐं आ इस्तेमालु करिणो आहे। जीअं हे आहे, सीने जे करे एस, पेश जे करे यू, हे जे करे एच, ऐं ये जे आॾो ज़बर, इन जे करे ए ऐं आ इस्तेमालु कंदासीं। लाम जे करे एल, सुहेल। मिसाल हीअ आहे
जुनैद। जे जे करे जीम जे करे जे इस्तेमालु कंदासीं, पेश आहे जीम खे इन जे करे यू ॾींदासीं, नून जे करे एन ॾींदासीं, ये जे आॾो ज़बर आहे त ए आई ॾींदासीं ऐं ए आई ॾींदासीं ऐं दाल जे करे डी ॾींदासीं जुनैद। उमीद कयां थो हीअ शयूं सभु सम्झी विया हूंदव। ये उहा आहे जेका पंहिंजे आॾो ज़बर खणे थी ऐं उहा आहे बि विच में कंहिं बि लफ़्ज़ जे, ऐं उन लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं ए आहे, हीअ ए आहे। हिकिड़ी ये ॿी बि आहे, इहा ये जॾहिं आख़िर में अचे, मां पंहिंजी पूरी कोशिशि कयां थो वीडियो खे नंढो बणाइण जे लाइ मानी। हीअ ये कंहिं बि लफ़्ज़ जे आख़िर में अचे त उते तव्हांखे सिर्फ़ु आ इस्तेमालु करणी आहे उन ये जे आॾो, ज़ेर जे करे बि ऐं ये जे करे बि। मिसाल आहे, मीम जे करे छा इस्तेमालु कंदासीं, एम, ऐं अलिफ जे करे ए, नून जे करे एन, ये जे आॾो ज़ेर अचे त उते सिर्फ़ु रुगो तव्हांखे आ इस्तेमालु करणी आहे। मासी, ही सभु शयूं पोयनि वीडियोज़ में पढ़ियूं आहिनि। मीम जे करे एम ॾिनीसीं, अलिफ जे करे ए ॾिनीसीं, सीन जे करे एस ॾिनीसीं, ये जे आॾो हिते ज़ेर आहे उन जे करे असां सिर्फ़ु रुगो आ ई ॾींदासीं। मानी, मासी, नानी, चाची, लाली, राज़ी, हाकी, खोड़ सारा नाला ठही सघनि था। हिकिड़ी ये ईअं ई ईंदी आहे पर उहा आख़िर में हूंदी आहे पंहिंजे आॾो, पर उहा ज़ेर ज़बर कुझु बि न आहे खणंदी। मिसाल हीअ आहे, अलिफ मद आ हे, ये हे, आ हे। उन जे लाइ असांखे इंग्लिश में कीअं लिखणो पवंदो, मद जे करे हे अलिफ़ो ऐं हिन मद जे करे सिर्फ़ु ए ॾिनीसीं, छो त हूअं अचणु डबल ए खपंदी आहे, पर हिते हिकिड़ी ए बि हली वेंदी। हे जे करे एश लॻाईंदासीं। हाणे ये जे आॾो न ज़ेर आहे, न ज़बर, न पेश, कुझु बि कोन्हे, त पोइ उते असांखे ई इस्तेमालु करणी पवंदी, छो त आ हे। मिसाल हीअ लिखंदा आहियूं नाहे, अदा तव्हां वटि पैसा आहिनि, पैसो आहे तव्हां वटि, उहो चए थो साईं मूं वटि नाहे, ठीकु आहे, उहा ये। मिसाल हीअ आहे, जीअं हीअ बि इस्तेमालु थी सघंदो आहे कॾहिं कॾहिं, इहा ये विच में बि ईंदी आहे। हे छा आहे, पे, ये पे, हिनखे वॾो करे लिखूंसि, पेर, पी ई आर। हाणे हिन जो आॾो ज़ेर हुजे हा त पोइ डबल ई ॾियूं आहे, हिन ये जो आॾो ज़ेर हुजे हा, पर हिते कुझु बि कोन्हे, इहा पे पग सां मिलाए करे पढ़ंदा, पे ये पेरो, पेरो, सेरो, मेरो, अहिड़े तरीक़े सां खोड़ नाला ठाहे सघो था। हीअ पेर यादि रखी छॾियो, हीअ नंढियूं नंढियूं शयूं, पर हिननि में जेकॾहिं तव्हांजी थोरी बि ग़लती थी वई त कंहिंजे नाले जे लाइ वॾो मसालो पैदा थी सघे थो, त बहितर तरीक़ो आहे त इन्हनि शयुनि खे सम्झी वञो। ये पंहिंजे आॾो जॾहिं कुझु बि न खणे, आॾो वारे अखर सां मिली करे अचे त सिर्फ़ु ई इस्तेमालु कंदा कयो। आॾो वारे अखर सां जेकॾहिं मिली करे अचे थी ऐं आॾो वारे अखर खे ज़ेर आहे त पोइ डबल ई ॾींदव। जेकॾहिं ये विच में अचे थी आॾो वारे अखर सां, आॾो वारे अखर खे आहे ज़बर, त उते तव्हांखे ए आई इस्तेमालु करणी पवंदी। त इहे नंढियूं नंढियूं शयूं जेके अॼु मूं तव्हांजी ख़िदमत में हिकु दफ़ो ॿीहर पहुचायूं, जेकॾहिं अञा बि तव्हांखे सम्झ में को बि मसालो हिननि ॻाल्हियुनि मां नथो अचे त मुंहिंजो व्हाट्सअप नंबर बि तव्हांजे स्क्रीन ते ईंदो हूंदो, त कोशिशि करे इन ते बि तव्हां मूंखां का बि शइ पुछी सघो था। उमीद कयां थो त हीअ असांजी नंढड़ी कोशिशि तव्हांखे पसंदि ईंदी हूंदी। मुंहिंजी सिर्फ़ु हिकिड़ी ख़्वाहिश आहे, मुंहिंजी सुहिणी सिंध जा सभा जहिड़ा ग़रीब मिसकीन मारवाड़ा जेके जिथे बि आहिनि, देश में आहिनि चाहे परदेस में आहिनि, उहे हितां कुझु शयूं सिखी करे ऐं पंहिंजी ज़िंदगी खे ख़ूबसूरत बणाए सघनि। ऐं मूं हमेशह तव्हांखे इन शइ ते मोटिवेट कयो आहे त दोस्तो, तव्हां पाण खे सुञाणो, अलाह ताला तव्हांजे अंदर में कुझु न कुझु अहिड़ी शइ पैदा कई आहे जेका ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहे। जॾहिं तव्हांजो फिंगर प्रिंट मुख़्तलिफ़ थी सघे थो, तव्हांजो दिमाग़ बि मुख़्तलिफ़ थी सघे थो, तव्हांजी गुफ़्तार, तव्हांजो किरदारु, तव्हांजो ॻाल्हाइणु ॿोलाइणु, उथणु वेहणु बि मुख़्तलिफ़ थी सघे थो। ऐं अलाह ताला हर इंसान जे अंदरि का न का शइ अहिड़ी पैदा कई आहे जेका ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहे। उन शइ खे सुञाणे करे उन मां फ़ाइदो वठो ऐं कोशिशि करे पाण बि इल्म वारा बणिजो, पंहिंजे नसुलनि खे बि इल्म वारो बणायो, त जीअं असांजे मुल्क जा, असांजे हिन सुहिणी सिंध जा सभा जहिड़ा माण्हू तालीमी याफ़्ता थी करे ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में कामयाबु थी सघनि। थैंक यू सो मच।